असल में इब्राहिम वर्ड ऐं उनजा ॿिया जेके डिवाइस होल्डर उनजा भाउ कुझु मायूं आहियूं हुननि चयो त असांजा पैसा कटिया पिया वञनि। कुझु औरतूं वीचारियूं त निकिरी कोन थियूं सघनि, जेको चई कोन थियूं सघनि त भई हू त घर में त हुननि जी घोड़ा घोड़ा आहे, पर हाणे मीडिया ते हू कीअं अचनि, कंहिंजा 3500 कंहिंजा 4000। हिकिड़ी हींअर वीचारी माई वीचारी ग़रीब वेठी आहे, उन जा जेको आहिनि निकिता आहिनि 46,000, उनखे ॾिना विया आहिनि 20,000 रुपया। हाणे किथे जो कानून आहे, किथे जी इहा शइ आहे? हाणे जे चऊं था SHO साहब के ॿिए के टे के को एक्शन खणण लाइ तयारु कोन्हे को BSP वारनि खे चऊं था को एक्शन खणण जे लाइ तयारु कोन्हे को। हाणे कंहिंखे चइजे? इन जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो रिकॉर्ड एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। हाणे इन जे लाइ असां वधीक कराईंदासीं। इन जे लाइ SP साहब खे असां चवंदासीं, ॿियनि आला इदारनि खे चवंदासीं त भई इन ते एक्शन खयो वञे, सख़्तु एक्शन खयो वञे। इन माण्हू ते पहिरीं 2 FIR थियूं आहिनि, पोइ बि जेको आहे इन शइ ते को एक्शन कोन पियो थिए। सो इन जे करे बराए महिरबानी आला इदारनि खे, SP साहब के, SHO साहब के, ॿियनि खे रिक्वेस्ट कयूं था, इन्हनि ग़रीबनि जो जेको आहे न भला कटीनि था, रिआयत ते कटीनि का शइ कटीनि, 200-200 रुपया कटीनि, त उन्हनि खे ग़रीबनि खे घटि में घटि नुक़सानु त न थिए। हिननि जो त पैसो कोन्हे को, हिननि ग़रीबनि जो पैसो आहे। पर असां त इहो ई करे सघूं था इन्हनि ग़रीबनि जे लाइ। वधीक तव्हां पाण मौक़िफ़ वरिता आहिनि, तव्हां पाण कयो आहे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे। महिरबानी, थैंक यू। एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, उन में असीं शामिल थिया आहियूं। वॾो अलमियूं आहे असांजो जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मुस्तहिकनि जे लाइ जेके पैसा अचनि था उन्हनि मां कटौती करणु डिवाइस होल्डर माफ़िया जो इहो हिकिड़ो रवाज़ बणिजी चुको आहे, हिकिड़ो कानून बणिजी चुको आहे। उन जे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, लिखत में पुलिस इंतज़ामिया के बार बार असां इन्हनि खे ॿुधायो आहे, अहिड़ियूं शिकायतूं कयूं आहिनि, पर अफ़सोस उन जे ख़िलाफ़ को बि कानूनी कार्रवाई नथी थिए। असां गवर्नमेंट खां पुछा करणु चाहियूं था, सिंध गवर्नमेंट खां, छा तव्हां वटि को अहिड़ो को क़ाबिल वज़ीर कोन्हे, क़ाबिल मुशीर कोन्हे, तव्हां वटि अहिड़ो को क़ाबिल ऑफिसर कोन्हे, को अहिड़ो को मनसूबाबंदी ठाहे जंहिंमें हिननि ग़रीब मिसकीन माण्हुनि खे, जिन्हनि खे पेर में जुती कोन्हे, जिन्हनि खे फाटल कपिड़ा पातल आहिनि, हिननि खे जेको आहे इज़त सां जेके पैसा ॾिना वञनि। पर अफ़सोस आहे हिननि माण्हुनि खे जेके 12 खां 13,000 जेका किस्त अचे थी, उन मां 2-2 हज़ार रुपए जी कटौती जेका आहे जारी आहे ऐं दादागिरी सां जारी आहे। असां चऊं था, असां इंतज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था, टंडो गुलाम हैदर SHO, असिस्टेंट कमिश्नर जेको टंडो गुलाम हैदर आहे, SSP जेको आहे टंडो मोहम्मद ख़ान आहे, DC टंडो मोहम्मद ख़ान आहे, ऐं जेके वसवारा जेके आहिनि उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त फौरी तौर हीउ जेको डिवाइस माफ़िया आहे, जेको हिननि मिसकीननि जे लाइ नासूर बणिजी वियो आहे, उन जे ख़िलाफ़ फौरी तौर ते एक्शन खयो वञे, न त ॿी एहतजाज आहे। ॻोठाणनि सां गॾु जेके हिते जा माण्हू मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि सां गॾु जेको असांजो एहतजाज आहे, इहो एहतजाज जेको आहे हिते डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ु आहे। डिवाइस होल्डर मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एतिरी कटौती कनि पिया, एतिरी कटौती कनि पिया जेका असांजी सोच खां मथे आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, जंहिंजा 13,000 अचनि पिया उन खां 1,500 रुपया कटीनि पिया, जंहिंजा 30 खां 40,000 रुपया अचनि पिया उन्हनि खे 13,000 ॾसे करे उन्हनि खां 1,500 रुपया अलॻि सां कटौती कनि पिया। हिते ॾाढो ज़ुल्म आहे। या त इंतज़ामिया खां ई ॾाढा आहिनि, डिवाइस होल्डर ॾाढा आहिनि, जेके हिननि जेके अॻियां अॻवान चूंडिया आहिनि उन्हनि खां ई डिवाइस होल्डर ॾाढा आहिनि, या ही उन्हनि ताईं कुझु अहिड़ी शइ रसाईंदा आहिनि जो ही डिवाइस होल्डर उन्हनि खां ॾाढा आहिनि। काफ़ी सारा असां एहतजाज कया आहिनि, उन्हनि जे बावजूदि न हिननि ते को FIR करण लाइ तयारु आहे, न की को बि कानून, न की को बि अहिड़ो कानून हिननि ठाहियो आहे जेको हिननि खे जेको पंहिंजी गिरफ़्त में आणे सघे। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कॾहिं कहिड़ी जॻह ते डिवाइस हलनि था उते रड़ियूं अचनि थियूं। अॼु वर्ड ते ई डिवाइस हलनि पिया, वर्ड ते ई साॻियूं हिननि जूं रड़ियूं आहिनि। जे ही इंतज़ामिया खां ॾाढा आहिनि त पोइ असांखे इजाज़त ॾींदा, असांखां ॾाढा कोन्हे, असां हिन गले में गेले जेको रोडनि ते आणियूं। ॿी सूरत में असां इहो इंतज़ामिया खां ऐं गवर्नमेंट खां इहा अपील कयूं था, जेकॾहिं हिननि ते को बि एक्शन न खयो वियो त असां मातली वारो बाईपास बंदि करे एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। महिरबानी। बाबा हींअर मूंखे ॾिनो आहे, पाण छा करियां, चई आई कोन्हे, कटवास मथां ई ख़राबु थी वई हली आहे, वञाली माई वञाली, दड़का ॾेई असांखे मिसकिन ग़रीबनि खे छॾियो, कटियो छॾियो। 3 साल मुंहिंजा पैसा अॻे खाधा अथनि, वरी हींअर हिन 2 किस्तुनि में 5,000 के में 3,000 खाधा अथनि। ऐं छा करियूं, मिसकिन ग़रीब असांखे ठेला ॾेयो, असांखे छिड़मता ढिका ॾेयो, कटियो छॾींदासीं, भाई हलिया वञूं, केॾां वञूं, बुखनि पिया मरूं। अबा
बे कहानी घर में कदे छोरी ना हेरे पैसा चावल के मेरे को रुपया ही ना मिली है मेरे को मार कुत्ते मेरे को घर में कदे छोरी इंदी है जेरे पैसा चावल ना इंदी है विराम नाला के रानी विराम विराम हाँ वो हमें कहीं